पंहिंजे हथ कयां। हिनखे छा थियो? मोए जो दिमाग़ वियो हलियो। हे मां विझणो खणी थी पई चवां त अलाए छा थियो अथसि, को झुलको हणां त हे हिन खणी आ कई। पक सां मग़ज़ ख़राब थी वियुसि। अलाए मोह गिदुअ में न दाख़िल कराइणो पवंदो। हाणे वञ चांद छॾ। नको नको मां चवां थो इज़त सां वञ, मां एॾो कूनी आहियां, मां एॾो कुतींदो मां। वञी चोया हाणे हिन कमाओ थी कंदा तो चंपो। कैद थिए त कोन थो चले जे हितां थिए न बेची वञी खॾ में पवे। चङो हाणे छॾ चरे खे, गाॾी अचे थी हथ ॾेस त निकिरी हलूं। चरियो आहे या मुसीबत? कुआं जो पी लॻो असांजे पोयां गॾियो थो हले। कॾहिं हे उते हलिजो ऐं चाची कहना ॾिठुसि त मूंखे कोंदे देरि न कंदी। ख़ैर उते न ताए भॼी वेंदुसि। मोलू, ओ मोलू। जी भोतार। मोलू मोलू वरी निंड्रू हराम थी वयूं आहिनि। बाबा साईं, जॾहिं तोसां नवीं शइ ॾेखारे वे तोसां निंड हराम थी वेंदी आहे। इहा कहिड़ी ख़ुशि नसीबे ओधर ते। उन राति जंहिं झूने जे घर हलऊं। बाबा साईं, कहिड़ा झूना? बोलो, जमाल वारी नुंहुं। बाबा साईं, हे बि ॾुखिया सौदा वधीक तो सारी मर्ज़ी आहे ओधर ते। मोलू, तोखे त ख़बर आहे त मुंहिंजी दिलि जे मथां अची वञे मां उतां वापसि न आहियां मोटंदो जेसि ताईं पंहिंजी दिलि खे उन जे हुस्न ऐं जवानीअ मां सैराब नथो करायां। बाबा साईं, ये नवी आण बैठे न, इना दी खबर ही कान्हे ये चाल चलत दे किए न उधर ते। मोलू, मां कुछ भी नथो ॿुधणु चाहियां। कुछ भी कर, कीअं बि कर, हिन जमाल खे एतिरो मजबूर कर जो अची मुंहिंजे कदमनि में किरे ऐं पंहिंजो सभु कुझु लुटाए मूंखां पंहिंजी ज़िंदगी जी ख़ैरात घुरे। बाबा साईं, सुबह के वठू जांच करेंदा ई पोड़े उठकूं किए झुकायूं कदम आज उधर ते। सुभाणे न, हींअर जो हींअर वञ ऐं वञी पंहिंजे कम सां लॻ। मूंखे ख़बर आहे तूं वॾो कमीनो शख़्स आहीं, बल्कि कमीननि जो बि पीउ आहीं। सरकार, एॾी ते नेकी न करो उधर ते। तुंहिंजी इहा नेकी त न हुअण जे बराबरि आहे। तूं जेतिरो कमीनो आहीं उहे मूंखे लफ़्ज़ ई नथा मिलनि। हाणे ॾिसें छा थो, वञी पंहिंजे कम सां लॻ। बाबा साईं, इमले में वञी कम न लॻदा जीअं जमाल को जाठा लॻा। जमाल हेॾे पहिरां जोसी उधर ते।
जेका मुसीबत पाण सां गॾु खई अथई न इन खे वापसि मोटा न त अम्मा असांखे घर में पैर रखण कान ॾींदी। ॾाढो कुतो तो मांस मुझे ही कोन थो मां छा कयां हिकिड़ो राति जो वॻदो ॿियो चरियो गॾु माण्हू हाणे जूता हणंदा। कुझु बि कर बेली पर हिन खे वापसि मोटा। बी 2 मिंट हिनखे ठाहियां थो। अरे मोत हेॾे मोत मोत हेॾे मोत न न न न न दा पुत मोत मोत अबे हेॾे न हिताए ओए छोरा ॾिठई 5000 कान जहिड़ो चरियो तहिड़ो अची 50 खरियो आहे। हाणे हालत ॾिस जूतो चरियो खयूं भॻो हलियो वियो बसि। चङो छॾ जूते जी पचर हल त हलूं। हाणे तो चयो न जूतो हनीस हाणे मूंखे जूतो वसाए दे पिने छा चंदो त ॻोठ खां वठी हिकिड़ो जूतो पाए आयो आहे। ओ दा चरिया ओ मुंहिंजा पीउ हिनखे जूतो मोटाए ॾे। छो अची रत पीतो थी असांजो। न हिनखे चएसि त नौकरी वारो जूतो न लॻंदो न मरंदो न छॾींदो मां तूं न सम्झंदे। अरे पिता तो जूते में ठबू तो आयो ॻाल्हि ॿुध पहली गलती मौलू माफ़ करेंदा अगर ॿीहर अहिड़ी गलती करेसी न छित ते उॾा छोड़े सही। ठीक आहे बुधो नथी माण्हू भलो तुतो लॻंदो आहे। चलो ठीक है पहले इहो ॿुधा त केरु मुड़सई। अल्लाह बचायो वलद खान दितो खान आया हूं पजूल पेरे वादी वलद। अरे ठया हुन घणा थी गया ये रेल दा गाड़ा गत खीसे च उधर ते भला देख पता जको पजल न लदो खरी आया उनके सुनानी। हाँ पो वादो कर न दस दे कहिड़ी जगह ते वेठो आहे मां ॿारनि सां गॾु आहियां। या पहली घिटी छोड़ या दूजी घिटी जेका है ना इहा उधर ते उते वेठो आहे। न ये पहली घिटी बैठा है ये उधर ते। पोइ ॿी किती जो नालो चवती असांखे गुमराह थो करी मां वरी ॿार ॿी किती में वठी वञा। माफ़ करिए तो बात चा गया उधर ते पर थियो ॿुधा तुंहिंजो मौत बसी। अरे यार हुन गलती थी सफ़ाई नासा में पटे नहीं खैर ते उधर ते गलती थी अॻिते अहिड़ी गलती कई अथई न त नक मां वरिती अहिड़ी नमाज़ तो किने माए जो अखियुनि ते तिलविला तरी वेंदई। ॻाल्हि ॿुध काओ न ॾिबा माफ़ कर। हाणे जल्दी कर थेलो कनो न ॾिसी न दोब कनो थेलो। ॻाल्हि ॿुध थेला में चईंदा पिया पर हिकिड़ी शर्त न बाल करणी जे बाल गॾ न होनी हा न इहे थॼा था छोड़ई हा। कनो थेलो चईंदा उधर ते हल मुआ हल हल छोरा तूं त हल किथे बि हिते बात पटियो वञी ही बचे पियो मारियो। हाँ ये है दरवाजा। ठीक आहे अरे विध न ओदन दिती दाबो करे थेलो खणाए मां वॾो खूनी माण्हू। हां साईं वॾो खूनी माण्हू आहीं तूं। ये ॻाल्हि ॿुध ये अधरा दा तू केॾे पंध पई। हाँ थेले च बम्बे ॻोठ वालियां दा सिर विञेसी लगदा ईअं पे उधर ते पर ॻाल्हि ॿुध हिकिड़ा मिंट तेकू चेक करे सां सॼी ख़बर पहुची वेसी। चङा छोड़ींदा पे मी अखी न पट बाहर न छोड़ी उधर ते माण्हू या दोरा। हां साईं तूं त वॾो खूनी आहीं ओ दी सन मो अता दो ब्लेट द तपा आई। हां साईं आई पर छॾे ॾिनो मां तो गरीबा अदू बदू वरी मोत बद पे वरी टेकिंग उबो करे। मानी खाने में कौन था जाए? ऐं खैरा जे सिर ॾे खैर हुजे मानी का भगी थी वञई छा ॾिसो त सही दर ते आहे केरु। अरे मुखे लगी अब का ये बनी जिससे थो जी फथो तो मादी ओमो फातो रुगो थई पेट जी गणती। अता दी तेरे में के पुता को न करे तूं त माठ करे बि सॼो ॾींहुं खेचल बाबा कंदो तू चुप करे न तो भी मानू ही तू ते के अता नु दात करान। हेलो बाबा हेलो अमर खुशी वे
वे वे अरे उठो 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 और उठो वे अपने तुम्हें हमें वे हाँ हाँ बोला नहीं चेरे ने मारी जी यासी अब्बा तू तो खुश आ हाँ चाची ठीक फर्स्ट क्लास पता जुलन दे दादी बुख लगी आ सब का पानी पता पत मानी कयो बाकी ॿिया हाल वा त पोइ कंदासीं अबा भला हिन खे किथां वठी कयो अथव बाबा पहिरें ॻोठ वियासीं उते ही चरियो गॾियो ते हिनमहिल ताईं पचर ई नथो छॾे चङो छो जो हिन मलंग खे बि आंदव पहिरियों वञी थी हिन खे हिन जे घर छॾे अचां उन खां पोइ थी अचे मानीअ टिकीअ जी कयां अरे काॾे वठी वेंदी असे अरे जन्नत जो सॼो घर खाली पियो आहे हूअं बि हे जन्नत जो पुराणो दीवानो आहे मलंग कीअं पोइ हाणे अचो त तोखे पंहिंजे असुल घर छॾे अचां हलिया अचो इहो टुकुर में मेड़ियूं चयूं हल अरे चाचा जुल्म करे तॾहिं वरी मुंहुं धोइणो पवंदो